सोबेदारो मां ख़बर ॾींदड़ सोबेदारो लॻ ॻोठ कमाल फ़कीर लाशारी जे रहवासियुनि नियाज़ फ़कीर लाशारी, सॼन लाशारी, साजन लाशारी, मुरीद हुसैन लाशारी एहतजाज कंदे ॿुधायो त 2 ॾींहं अॻु ॻोठ कमाल लाशारी मां पोर साजन लाशारी जे घर जी दीवार तोड़े चोरनि घर मां सोना ज़ेवर 50,000 रोक ऐं ॿियो सामान चोराए विया। असां ॻोठाणनि पहिरीं जी मदद सां पेर खणाए सोबेदारो थाणे ते ड्यूटी कंदड़ आहीं। ॻोठ जे रहवासी पुलिस एहलकार ज़मीर लाशारी जे साले सतोरो लाशारी घर वटि आया। ॻोठाणनि चयो त सतोरो लाशारी नामी गिरामी चोर आहे जंहिं असांजे ॻोठ मां केतिरियूं चोरियूं कयूं आहिनि जेके हिन मथां फैसलनि में साबित थियल आहिनि। कुझु माण्हुनि खे भारे ॾिनियूं आहिनि। केतिरनि ग़रीबनि जूं चोरियूं पुलिस एहलकार ज़मीर लाशारी जे ज़ोर ते खायो वेठो आहे। सोबेदारो पुलिस चोर सतोरे लाशारी खे गिरफ़्तार त कयो आहे पर इन खे महिमाननि वांगुरु बीहारे छॾियो आहे। ॻोठाणा IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त इलाइक़े में चोरियूं कंदड़ चोर सतोरो लाशारी खिलाफ़ केस दाख़िल करे पुलिस एहलकार ज़मीर लाशारी खिलाफ़ कानूनी कदम खणी थियल चोरी वापसि कराए ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।